झुडोलग रोशनाबाद अस्पताल में डॉक्टर अमले ऐं दवाउनि जी खोट बरक़रार। हज़ारे ॻोठाणा सिहत जी सहूलतुनि खां महरूम। इलाइक़े में वबाई बीमारियूं पखिड़िजी वयूं। मुतासिरनि जो एहतजाज। झुडोलग गवर्नमेंट रोशनाबाद में सरकार पारां करोड़े रुपयनि जी बजट सां ठहियल बिल्डिंग में क़ाइम PPHI डिस्पेंसरी अस्पताल में इलाज अणलभ आहे, जिते स्टाफ ऐं दवाउनि जी खोट हुजण सबबि हज़ारे माण्हू सिहत जी सहूलतुनि खां महरूम बणियल आहिनि। अस्पताल में स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टराणी ऐं LHV जी सख्त ज़रूरत आहे। जॾहिं त अस्पताल में डाई ऐं वैक्सीनेटर खां अलावा समूरो अमलो गैर हाज़िर रहे थो, जंहिं सबबि इलाइक़े जे 7 देहनि जे 50,000 आबादी अस्पताल में सिहत जूं सहूलतूं न मिलण सबबि सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन सिलसिले में मक़ामी ॻोठाणनि हाजी मोहम्मद यूनिस मरणाणी, अलारिनो कुंभार, हाजी मोहम्मद रज़ा, मोहम्मद मरणाणी, श्रीमती लक्ष्मी कोल्ही ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सरकार पारां हज़ारे माण्हुनि जी आबादी लाइ क़ाइम कयल अस्पताल में क़ाइम कयल डॉक्टर ऐं ॿियो अमलो ड्यूटी तां गैर हाज़िर रहे थो, जंहिं सबबि इलाइक़े वासी वबाई मर्ज़नि में मुब्तला थी विया आहिनि। रोज़ानी बुनियादनि ते महांगाई सतायल मिसकीन पोरियल हज़ारे ॻोठाणा औरतूं ॿारड़ा संदसि इलाज लाइ कोहें मील पंधु करे अस्पताल ॾांहुं अचनि था, पर डॉक्टर ऐं दवाऊं न हुजण सबबि मायूस थी घर मोटियो वञनि। अस्पताल में स्पेशलिस्ट डॉक्टर न औरतुनि जे इलाज लाइ स्पेशलिस्ट डॉक्टराणी मौजूद न हुजण सबबि वियम वारियूं औरतूं सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। उन्हनि चयो त अस्पताल में अवाम जी सिहत लाइ मिलंदड़ करोड़नि जो बजट कामूरनि जी करप्शन जे नज़र थी रहियो आहे। असां PPHI जे DMSO समेत डिस्ट्रिक्ट ऑफिसरनि खे बार शिकायतूं कयूं आहिनि, पर लाॻापियल मेडिकल ऑफिसरनि को बि नोटिस न वरितो। उन्हनि वज़ीर आला सिंध सिहत खाते जे आला अख़्तियारनि समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी महांगाई जे पीढ़ियल ख़ल्क़े ख़ुदा खे सिहत जूं सहूलतूं मुहैया कई वञनि।